सियारे में घणी थधि हुजण करे घर खां ॿाहिरि निकिरणु ॾुखियो हूंदो आहे। ॿाहिराड़ियूं हुजनि तोड़े शहर, पर सोमानी थियण सां ई रोड रस्ता तोड़े घिटियूं ख़ाली थी वेंदियूं आहिनि। इन सां गॾु सियारे जी मौसम खाइण पीअण में बि पंहिंजो मटि पाण हूंदी आहे। इन मौसम में वणंदड़ ऐं गरम गरम खाधा खाइण जो मौक़ो मिले थो। इहो ई सबबु आहे त अक्सर माण्हुनि जो सियारे में वज़न वधी वेंदो आहे, जेको सिहत जा मुख़्तलिफ़ मसइला पैदा करे सघे थो। घणी वेहक करण या खाइण पीअण सां वज़न या चर्बी वधंदा त तेज़ीअ सां आहिनि, पर उन्हनि खे घटाइण एतिरो सवलो नाहे हूंदो। पर अॼु असां अव्हां लाइ कुझु अहिड़ा तरीक़ा आंदा आहिनि जेकी तव्हांजी वाधू ऐं बेकार चर्बीअ खे ईअं ॻारींदा जीअं पाणी लूण खे ॻारे थो। एतिरे ताईं जो तव्हां रुगो 2 हफ़्तनि में 40 किलो ताईं चर्बी ॻारे वज़न घटाए सघो था। हिकु कोप पाणीअ में 3 खां 4 टुकड़ा दालचीनीअ जा विझी इहो पाणी उॿारियो ऐं इन पाणीअ में 1 चमचो काफी मिलायो। इन खां पोइ उन में लीमे जा कुझु फुड़ा विझो। इहो काढ़ो रोज़ सुबुह जो नेराने पीओ। इन सां न रुगो अव्हां ताज़ा तवाना, चुस्त ऐं ताक़तवर रहंदा, पर तव्हांजो वज़न बि तेज़ीअ सां घटिबो। अधु लौकीअ खे हल्को उॿारे उन खे ग्राइंड करे उन जो जूस ठाहे वठो। सुबुह जो नाश्तो करण खां पोइ उहो जूस पीओ। इन सां तव्हांजे जिस्म खे विटामिन्स ऐं मादनियात बि मिलंदियूं। तव्हांजो जिस्म ताक़तवर बि रहंदो ऐं तव्हांजो खाधो फौरी तौर ते हज़म बि थींदो। मंझंदि जी मानी खाइण खां 2 कलाक पोइ ज़ीरे जो पाणी पीओ। इन सां हाज़मो बहितर ऐं तेज़ थींदो, जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां गिरंदी ऐं ॿाहिरि निकितल पेट ख़तम थी वेंदो। इन खां सवाइ सुम्हण खां अॻु 1 गिलास नारियल जे पाणीअ में थोरी दालचीनी, 1 चपटी जाण ऐं 1 चमचो माखी मिलाए पीओ। इन्हनि चइनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते अमल करण सां तव्हांजे जिस्म जी चर्बी सॼो ॾींहुं तेज़ीअ सां गिरंदी रहंदी ऐं तव्हांजो वज़न घटिबो रहंदो। जॾहिं त ॼाणायल शयूं तव्हांजी गॾियल सिहत जे लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद आहिनि। इन सां तव्हां पंहिंजो पाण खे बीमारियुनि खां बि महफ़ूज़ रखी सघो था।